अस्सलाम वालेकुम क्यों तव्हां उम्मीद है खैरियत सां हूंदव। अॼु दी ठाहे थी तिर। हाँ बाबा हाँ गिंदी है भी रुए हल गतीस हाँ गिंदी असा जी घर में प्लेट कोन थी त थाल में जे में साफ करण नहीं असा कम के छो अदे सुञ थी वई आहे छा गिने में बधाईंदा। हाँ तव्हांखे त हूंदा इलाही तरीक़ा लाई ठाहिण जा, पर असांजो कुझु अलॻि तरीक़ो आहे, उहो बि ॾिसो तव्हां ई। ॾह चकर छो ते इंस्टाग्राम ते ॾिसी रेसिपी हाणे वरी असांजो पंहिंजो तरीक़ो आहे। हल पर न क्रिकेट बि खयो वञे न भले जेको छा आहे नालो तूं भले 100% बि सुठो ठाहींदा न कमु माण्हू न ए बि लाज़मी कढंदा, इहा हक़ीक़त थी। वधी मुंहिंजो पाउच न ॾिसिजो, हिन में मिल्कियत पई आहे मुंहिंजे सोहरे जी बरियात जी। हाणे कचर खे ड्राई रोस्ट पिया कयूं, भुनींदासीं। तव्हांखे ख़बर कोन्हे इंग्लैंड में पढ़ी आई आहे तूं पंहिंजी इहा अंग्रेज़ी खे छॾे सिंधी में ॻाल्हाए, सिंधी में। वॾी अदी तूं कीअं ख़ुशि आहीं? तयारु? वॾी अदी चांहि ठाही आहे, इहा असां हाणे पीती आहे। चांहि पी हाणे वरी ठहे पई। ही ते रखी आहे न सोपारी जी थैली ते उछरी दे छोकिरी बना वो रखी है खाया दी है पता है सामने रोजी के। अच्छा ये हाणे जेको आहे पूरे ने रखियो आहे कुटे जहिड़ो तहिड़ो करे। और पहिरीं तरह के असां भुनियूं था। वीडियो यादि अथई न ईअं न वरी उठाए छॾी रबड़ो टमाट करे जी दाल चढ़ंदी आहे न ईअं चाढ़ींदसि माण्हू न खिलाईंदी बसि। हा छोकिरी थी वियो? हा दी बसि हाणे भुनी छॾियो आहे। हा ॿियो केरु आहे? ॿियो केरु आहे? शइ तयारु कोन्हे? पहिरियों ठाहे वठां पोइ तुंहिंजी ससु जी गिला कई वठां। यानी अॻु में वेही रहिया न? मुंहिंजे पप्पा आहे कान अॻु में मथे मुंहिंजी थी त कयूं आया मूंखे उॾे कपिड़ो ॾे। हाणे अचे पई ख़ुशबू। हीअ त फाटनि पिया। फाटनि कोन पिया सड़नि पिया लाई वठां उसमें डालो। ये हाणे हुन में विधई हा ठरनि थोरो ईअं न हारजी वञनि हूंदो न थी। हाणे असां थोरो तेल था विझूं। खुशबू इहा बि अचे। खुशबू अचे पई। हाँ थोरो तेल विझंदासीं, थोरो हिकिड़ो चिमचे जेतिरो। हाँ सही। वाह मूंखे ख़बर ई कोन हुई। हाणे हिनखे फैलाए छॾींदासीं सॼी तई में। अरे सुठी ठाहे ॼा पहिरीं ॿुधाई पई। अॼु मुंहिंजी चाश सॼी टुकुर में पई। तूं बि ॾोही त सुरीली खणी आहे। भाउ मूंखे इहा ई वणे थी इहा। चोर ॾिस त ईअं पई खाईंदी हुया चोर। पोइ इहा ईअं ई खाई वेंदी इन जे करे त इहो लाई खाया। हाँ तो माना कष्ट करी पई इन करे है न। हाँ हिन में गोड़ा आई तूं तव्हां इग्नोर कजो। तूं सोली तरह कुटियां पांच जड़ा गोड़ा ठाहे रखिया अथई। छड़ा मूंखे कावड़ न ॾिया त हितां उथी वेंदसि। ठीकु आहे सोरी सोरी कोन मिलंदो कन्नड़ ये कष्ट त कोन मिलंदो थिए पियो, पर छा कयां वीडियो करण लाइ त बर्दाश्त करिणो पवंदो। थोरे ॿारनि ते था खायूं ईअं न कारो थी वञे, ॾोही ढकड़ गियो थी वञे, सोलो कजे ईअं न खाक थी वञे तई पोइ धोपे ई न। न मूंखे हिकिड़ो तरीक़ो आहे। अगरि हीउ ॾिसो संभरियो वञे त हीउ सुकियो वञे न। हाँ पाणी विझी गैस जे मथां रखो। पोइ हा गैस जे मथां रखो पोइ हीउ पाणी ॻरंदो वेंदो। कोसो पाणी विझी छॾियोसि। सही आहे। कोसे पाणी में पाणी धोती वेंदी। सही आहे। तूं त वॾी पोइ उहो ई कारीगर। पोइ हीउ तोखे ॿुधायां न हाणे सेकी गैस पियो। ॿियो वरी हिन में डाल्टो विधो आहे न त घटि चांस आहे हिनजो चंपड़ जो। ॻरो थी वियो पकड़ ॻोल्हे अच मारो पाउ वञा पूरी खणी आहे। ही छोकिरी चांस में वई पकड़ खणी थी। हा चए थी पकड़ छा आहे, छोकिरी पकड़ ई कोन ॾिठो आहे। थोरो ॿारनि ॾियां ही छोकिरी खणी आई आहे। वे छोकिरी किथे पियो हो? केॾा मई थैले में पियो? सही आहे। ख़बर आहे गलत जगह में मुंह पकड़ियो त मां कन्ने जो हिनखे हाणे ॻारींदासीं।
अति सही हाणे विझंदे जे अञा कुझु हिनखे हलाईंदे अञा ई ॻाढ़ो थींदो अच्छा अञा ई पको थींदो अञा ई चास हे माना रंग थींदी हाणे ॻाढ़ी थी वेंदी सॼी सही आहे ते मास्टर शेफ तूं ई असांखे कहिड़ी ख़बर तॾहिं चवंदी असां कहिड़ी दाल रधी कड़ा सिधी टिकाया मूं त दाल रधी सिधी टिकाया उन सां कचारी हुनजी महिमानी बि जली अथव न हा सही आहे सुठी ॻाल्हि आहे सभिनी किथे सिधी टिकाया किथे जा मटियारी जा मठियारी जा टिकाई सही आहे सही हा अगरि मठियारीअ मां वीडियो खे ॾिसे पियो त असांखे लाज़मी कमेंट में ॿुधाइजो असांजा सब्सक्राइबर फॉलोवर्स बि आहिनि मटियारी में हाणे असीं जेको आहे वॉटर टेस्ट जेको आहे कंदासीं असां वीडियो में ॾिठो हो ईअं हालत चेक कर अदा झटि में अची वियो अदा हिनखे भनी ॾिस हा हाणे सही आहे चेक सही हा हाणे सही ॾे छोकिरी सही आहे हा बिल्कुलु सही आहे जल्दी असांखे प्लेट में विझी ॾे त सिंज ते खाऊंसि ठाहे त सही अॼु पई थी थाल चुला है चल डाल सागर थाल गुंदा जा वाला पानी सॉस हालत ॾिसी ऊंधा करीस गई दाल पानी ॾाढो थी वियो सही सही फैंटास्टिक दाब लॻंदे कुझु इहा अथव दी मास्टर शेफ इनखे चवंदा आहिनि अदी मास्टर शेफ हाणे असीं थाल खे ऐं पिछो वेठी हणे ॾिसी क्या हाणे थाल खे असां साफ़ करे छॾियो आहे धोई तेल हणी हाणे हिन जे मथां रखंदासीं गुड़ वड़ो गुड़ वड़ो न लाई आहे लाई गुड़ वड़ो लाई विझी साण ॾाढो आहे थोरो वरी अदा चए थो आउं इन अधी खां वॾो मास्टर शेफ आहियां हाणे ॿिन्हिनि मास्टर शेफनि जो हा जल्दी जल्दी कढोसि त सुकी न वञे हुनखे पहिरीं हलाए इन ज़रड़े खे छॾ भले थे तो सही नहीं थोड़ा ठाहे तो पोइ वेलण सां ठाहियां अदी जो तरीक़ो ई पंहिंजो आहे तूं बि कुझु खणी आहे थाल खे खणी हूंदो हर जा माण्हू कींदा कमेंट में खिलनि खिली खिली हुननि खे पेट में सूर अची वेंदो वेलण करे दो तेल दे थोड़ो अरे छोकरी मानी भी बचाई छा ना सुकी वेंदई भेण ईअं न करीसि ईअं कौन सुको इनके सन्हड़ो कंदसि पर हाली इनके थोरो सही कयां शेप ॾियां न इनके शेप सुके वेंदे हलियो पोइ ॾुखियो थींदई ईअं अञा गरम आहे अञा को मडगर ठाहे जेको ई हिनखे छॾे ॾे हा ईअं करे छॾे ॾीसि सन्हड़ी करीसि अधी ठही वई मानी कौन है लाई या चक्की लाई आपस में वेंदासीं खजनि वारी लाई भुॻड़नि वारी लाई 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 तोखे ठाहे ॾी हाणे असांजी सुभाणे खपाए थी मूंखे ठाहे ॾे त पाड़े में खपाए अचां न बस में चढ़ी बस में चाढ़े लोकल बस में मूं खपाए अचां लाई थी वई तयार हाणे हू ठाहीसि पीसिस ठाहीसि न त वरी ईअं थी वेंदई छा त मूंखे बराबरि त करण ॾे न बराबरि आहे पर पीसिस ठाहीसि न त सुकी वेंदई अञा छुरी कोन हलंदई अञा थोरी सन्ही कयांसि चयो भला ज़ोर ई नथो लॻे मूंखे मानी छुरी सां हाणे छुरी मट करे हणंदीसि मूंखे लॻे थो थाल चिॿो आहे हाणे छुरी सां हिनखे जेको आहे निशान ठाहींदासीं पीसिस ही ॾे हिनखे गिन कॾहिं कापी त सिधो लिको कोन आयो अॼु लाई सिधी सिधी लिको ठाहे पियो
सही है तुझे ये तो वॾो कारीगर आहे, तोखे कहिड़ी ख़बर। ठरे तो पोखण में चकी ही मुंहिंजो वीचारो हाणे हिते पंहिंजो असांजी नालो लिखी लाई थी छॾियां। वई तयारु, हाणे रुॻो सुके।